बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खबरदार न्यूज़ अलर्ट सां गॾु आहियां सागर मुजाहिद तुनियो। पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन सिंध आरिजा टाउन कमेटी जे मुलाज़मनि पारां ट्रेज़री मार्फत पगारुनि ऐं पेंशन करण तोड़े टाइम स्केल ॾियण लाइ आरिजा शहर खां बाकरानी प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी यूनियन अॻवान सैयद अयाज़ शाह, राय बिस्बानी, बख्शल चांडियो, खादिम खुआरो, आफ्ताब शेख, मंटार चांडियो, सैयद अब्बास अली शाह, दरबान जतोई, मोहम्मद हसन अबड़ो, अली रज़ा उन्नड़, जब्बार दायो, सुल्तान तुनियो, नसीर कलोड़ो, अमानुल्लाह मेमून, गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते आरिजा टाउन जे मुलाज़मनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध में जीअं ॿियनि खातनि जे मुलाज़मनि खे ट्रेज़रीअ ज़रिए पगारूं ऐं पेंशन ॾिनियूं वञनि थियूं, ईअं ई असां बलदियात खाते जे मुलाज़मनि खे बि ट्रेज़री मार्फत पगारूं ऐं पेंशनियूं ॾिनियूं वञनि। उन मौक़े ते मुलाज़मनि पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ सख़्त नारेबाज़ी पिणु करे रहिया हुआ। मरकज़ तरफ़ां अॼु 7 तारीख़ ते सॼे सिंध में असांजा एतिजाजी मुज़ाहिरा आहिनि। पेंशन ऐं पगारनि जे बारे में असांजूं पगारूं ऐं पेंशन ट्रेज़री मार्फत न ॾिनियूं वयूं त असां साईं किथां CM ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं। असां ॿियो दर हूंदो कोर्ट जो, कोर्ट खां पोइ बाद में असांजो उहो मसइलो हल न थियो। जीअं करे ॿियनि खातनि में 1 तारीख़ ते ट्रेज़री मार्फत पगारूं ॾिनियूं वञनि थियूं, असांजो बि इहा अपील आहे त असांखे 1 तारीख़ ते ॿियनि खातनि वांगुरु असांखे ट्रेज़री मार्फत पगारूं ॾिनियूं। छाजे करे ॿियनि सूबनि में ट्रेज़री मार्फत पगारूं ॾिनियूं थिए, असांजे सूबे में छाजे करे छो न? छाजे करे असां ग़रीबनि मुलाज़िम सां इहा विसागाती छाजे करे छो थी कई वञे? असांजो इहो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां त असांजूं पगारूं 1 तारीख़ ते जीअं ॿियनि खातनि में ट्रेज़री मार्फत ॾिनियूं वञनि थियूं, असांखे बि ट्रेज़री मार्फत पगारूं ॾिनियूं वञनि। असां एतिजाज इन जे करे कयो आहे जेके ट्रेज़री जे मार्फत असांजी पगार कराई वञे, ॿी सूरत में न त एतिजाज जो दायरो असां वधाईंदासीं। असां इहा अपील जेको आहे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खे बि कयूं था ऐं जेको आहे सैयद मुराद अली शाह CM खे बि कयूं था ऐं जेको आहे सो असांजे बलदियात जो वज़ीर जाम खान छोरो खे बि इहा अपील कयूं था त असांजा मसइला जल्द में जल्द हल कया वञनि, न त ॿी सूरत में एतिजाज जो दायरो वधायो वेंदो। ऐं एतिजाज खे सिंध त ठहियो, पर जेको आहे सो सिंध में सॼी में जेको आहे एतिजाज जो दायरो वधाए CM हाउस आॾो धरणो बि हयो वेंदो जेकॾहिं असांजा मुतालबा मंज़ूर न कया विया त। नाज़रीन, ही हुआ अॼु अहम ख़बरूं। उन सां गॾोगॾु इजाज़त ॾींदा सागर मुजाहिद तुनियो खे। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजो पेज खबरदार न्यूज़ अलर्ट।